सामारो जे सिविल जज ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट सेशन कोर्ट जे हुकुम ते थाणे ते छापो हणी नाहक बांदी बणायलनि खे आज़ाद कराए वरितो। दरख़्वास्त गुज़ार गुलाम कादिर चांडियो पारां ॾिनल दरख़्वास्त में बांदी ॼाणण गुलाम मुस्तफ़ा चांडियो थाणे ते हथ न आयो। सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट छापे दौरान सामारो थाणे मां लॉकअप कयल 3 नाहक बांदी बणियल नौजवाननि खे आज़ाद कराए वरितो। आज़ाद थियलनि में अकबर कपरी, शामू कोली ऐं आईना कोली शामिल आहिनि। SHO सामारो असगर सिलो सुभाणे रिकॉर्ड समेत अदालत में तलब कयो वियो। नाज़िर रतोदेरो में असिस्टेंट कमिश्नर ऐं इंक्रोचमेंट इंस्पेक्टर शहर में हद दख़लनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे छपरा ऐं दुकान ड्राए पट करे छॾिया। असिस्टेंट कमिश्नर गौस बख्श जतोई असिस्टेंट मुख्तियार कार ऐं इंक्रोचमेंट इंस्पेक्टर पुलिस ऐं म्युनिसिपल अमलो साण करे हद दख़लनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ इलाक़नि में कार्रवाई कंदे छपरा ऐं दुकान ड्राहे पट करे छॾिया। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर पारां शहर जे किरियाना ऐं सब्जियुनि जे दुकानदारनि जा अघ मालूम करे मुनाफ़े खोर दुकानदारनि ते ॾंड विधो वियो। हैदराबाद वेझो मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान हिक फोरूअ खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। हटड़ी पुलिस जो फोरन सां मुक़ाबले दौरान हिक फोरू खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। पुलिस मूजिबि गिरफ़्तार थियल फोरू जी सुञाणप सुहेल गोपांग जे नाले सां थी आहे। पुलिस दावा कंदे चयो आहे त गिरफ़्तार फोरू कुझु ॾींहं अॻु न्यू सब्जी मार्केट में वापारी खे ज़ख़्मी करे खांसि मोटरसाइकिल फुर कई हुई। नाज़िर ज़िक्र कंदासीं हैदराबाद जे सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट नंबर 2 जी अदालत ज़ील पार्क कॉलोनी में पुलिस मोबाइल जे चक्कर में फौत थियल पोरियत वारी केस में गिरफ़्तार ड्राइवर जी 10 लाख रुपयनि जी मशक़नि एवज़ ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अदालत हुकुम जारी कंदे चयो आहे त गिरफ़्तार थियल ड्राइवर हाजी बसर ऐं मसमत बबली जो मेडिकल चेकअप कराए रिपोर्ट फ्राहम कई वञे। साइड पुलिस गिरफ़्तार कयल ॿिन्ही जाब्तारनि खे रिमांड लाइ अदालत में पेश कयो। उन मौक़े ते ड्राइवर हाजी बसर ऐं मसमत बबली ख़िलाफ़ दाख़िल केस बाबति पुलिस अदालत खे आगाही ॾींदे मेडिकल कराइण लाइ रिमांड जी दरख़्वास्त कई। जवाबदार हाजी बसर जे वकील अदालत खे आगाही ॾींदे चयो त केस में ज़मानत जोॻा कलम लॻल आहिनि, उन लाइ जवाबदार जी ज़मानत मंज़ूर कई वञे। अदालत वकील जा दलील ॿुधण बाद ड्राइवर जी ज़मानत मंज़ूर करण जो हुकुम ॾेई छॾियो। बख्शापुर वेझो हथियारबंदनि पारां अगवा बाद क़त्ल कयल पोरियत जे क़त्ल जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ वारसनि पारां धरणो हयो वियो। गबरू थाणे जद में गुज़िरियल हथियारबंदनि पारां अगवा बाद क़त्ल थियल पोरियत नौजवान पप्पू पुट हाकिम डोमकी जे क़त्ल जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ मक़तूल जे वारसनि पारां अंधे फाटक वटि कंदकोट कश्मीर रोड ब्लॉक करे धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन जो चवण आहे त मक़तूल नौजवान जो क़त्ल केस दाख़िल करण बजाए बख्शापुर ऐं गबलू पुलिस हदबंदी सबबि केस दाख़िल नाहे करे रही। ॿिए पासे गबलू थाणे जे SHO जो चवण आहे त मक़तूल जो क़त्ल केस उन जे थाणे ते न पर बख्शापुर थाणे ते दाख़िल कयो वेंदो। नाज़िर नओं दौरो वासण बेवा मुतासिर औरत पारां सगन भाइरनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। गरीबाबाद पाड़े रहवासण बेवा औरत सुभान ख़ातून मीरभर पारां भाइरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते मुतासिर बेवा औरत मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त भाइरनि इक़बाल ऐं आशिक़ मीरभर पंहिंजा पैसा घुरिया त हुननि मथे सख़्तु तशदुद कयो। हुन चयो त भाइरनि पंहिंजा पैसा घुरण ते तशदुद जो निशानो बणाए कपिड़ा लीड़ूं करे 5000 रुपया बि खसे आंगुर बि भञे छॾी आहे। हुननि वधीक चयो आहे त जाब्तारनि ख़िलाफ़ NC दाख़िल कराइण बावजूद पुलिस जाब्तारनि खे गिरफ़्तार नाहे करे रही। मुतासिर औरत आला अख़्तियारनि खे अपील कंदे चयो आहे त हुन जे भाइरनि मूंखां पंहिंजा पैसा वापसि वठाए ॾेई इंसाफ़ कयो वञे। कंबर में शरपसंदनि पारां किरियाना जे दुकाननि खे बाहि ॾियण ख़िलाफ़ मुतासिर दुकानदार पारां इंसाफ़ लाइ एहतजाज कयो वियो। मुतासिर दुकानदार एजाज़ अली भुट्टो पाड़े वासी सां गॾिजी इंसाफ़ लाइ एहतजाज कयो। मौक़े ते मुतासिर दुकानदार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त किराना स्टोर जी दुकान खे बाहि ॾेई ज़ुल्म कयो वियो। उन इल्ज़ाम हणंदे ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु पाड़े वासी माशूक मंगणहार सां ॾंद चक थी, जंहिं तां राति जो देरि सां दुकान खे बाहि ॾिनी वई। हुन चयो त बाहि सबबि दुकान में रखियल 24,000 रुपया ऐं 1 लख खां वधीक माल जो सामान सड़ी रख थी वियो आहे। हुन वसवारनि खां मुतालबो कयो त दुकान खे बाहि ॾियण वारे वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। ख़बर शामिल कंदासीं ॾोकरी मां, जिते कामरेड हैदर बख्श जतोई डिग्री कॉलेज 11वीं क्लास जे मुग़वी शागिर्द जी बाज़ेबी लाइ वारसनि पारां ॿिए ॾींहुं बि धरणो हयो वियो। बिल्कुलु नाज़िन ख़ुदा बख्श जुणेजो, कादिर बख्श जुणेजो, मोहम्मद नवाज़, मोहम्मद हनीफ़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में ॻोठ साईं दाद जुणेजो जो रहवासी मुग़वी शागिर्द हक़ नवाज़ जुणेजो जी बाज़ियाबीअ लाइ
प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नौजवान हक़ नवाज़ जुणेजो खे जवाबदार गुल हसन जुणेजो, अली हसन जुणेजो ऐं अली नवाज़ जुणेजो, नादिर जुणेजो, अली गोहर जुणेजो, दिलशेर जुणेजो ऐं ॿियनि अगवा कयो आहे। हुननि चयो त ॾोकरी पुलिस हक़ नवाज़ जुणेजो खे बाज़ियाब कराइण बदिरां जाबदार धुर सां ॿिट बणियल आहे ऐं असांजो केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। हुननि चयो त ॼाणायल जाबदारनि सां संगावती तकरार हलंदड़ आहे। उन ई नौजवान खे अगवा करे गुम करे छॾियो आहे। हुननि IG सिंध ऐं DIG लाड़काणे ऐं SSP खां मुतालबो कंदे चयो त नौजवान खे अगवा कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई करे बाज़ियाब कराए वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। आल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन जे प्रेशर ग्रुप पारां 9 रुकनी मरकज़ी ऑर्गेनाइजिंग कमेटी जोड़ी वई। हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अॻवाणनि चयो त अनवर मेमन खे आपका जो चीफ ऑर्गेनाइज़र मुक़रर कयो वियो आहे। अॻवाणनि चयो त चौधरी ज़फ़र अली ऐं राना अदनान खे पंजाब ख़ैबर पख्तूनख्वा मां शाह ज़मा खटक ऐं सेंट्रल इस्लामाबाद मां सैद मुज़्ज़वल हुसैन शाह खे ऑर्गेनाइज़र मुक़रर कयो वियो। बलूचिस्तान मां ज़ाहिद, आज़ाद कश्मीर मां चौधरी यासीन, सिंध मां मज़हर समेजो खे ऑर्गेनाइज़र मुक़रर कयो वियो, जॾहिं शाहिद सुमरे खे मरकज़ी प्रेस तर्जुमान मुक़रर कयो वियो आहे। हुन चयो त इन खां आपका प्रेशर ग्रुप सिर्फ़ सिंध सूबे ताईं महदूद हुई, जंहिंखे हाणे सॼे पाकिस्तान ताईं वधायो वियो आहे। नाज़ी कंडियारो वेझो पुराणे खूनी तकरार तां मासूम नीगर सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे। कोट कबीर गांगरो में ॿियनि धुरियुनि में पुराणी तकरार तां फायरिंग में गोली लॻण सबबि 12 वरियनि जो नीगर वसीम वल्द मोहम्मद आचर गांगरो सख़्त ज़ख़्मी थी पियो। वारसनि ज़ख़्मी निगम खे गिणतीअ जोगी हालत में अस्पताल दाख़िल कराए छॾियो। ज़ख़्मी नीगर जे वारसनि जो चवणु आहे त दादू मुमताज़ ऐं ॿियनि हमिलो करे नीगर खे गोली हणी ज़ख़्मु कयो आहे। शहदादकोट में एस सेक्शन थाणे जी पुलिस कार्रवाई कंदे चोरी थियल मोटरसाइकिल हथ करे जाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिबि मोटरसाइकिल चोरी कंदड़ जवाबदार जी सुञाणप सदाम मक्सी तौर थी आहे। पुलिस मूजिबि ॻुझे इतला ते कार्रवाई कंदे जवाबदार खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां मोटरसाइकिल हथ कई वई। पुलिस मूजिबि जवाबदार जे कब्ज़े मां हथ कयल मोटरसाइकिल मालिक जे हवाले कई वई। नाज़ी सेठार जा ॻोठ मोहम्मद वारिस राजपत जे रिहायशी प्रेमी जोड़े पारां सिटी कोर्ट कराची ईस्ट जी अदालत में पसंदि जो परिणो करण बाद तहफ़ुज़ जी अपील कई वई आहे। बिल्कुलु नानी पसंदि जो परिणो कंदड़ नौजवान रमीज़ अली राजपर नारी अनिला राजपर सां कराची अदालत में पसंदि जो परिणो करे छॾियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे नारी अनिला चयो आहे त हुन पंहिंजी रज़ा ख़ुशी ऐं बिना कंहिं ज़ोर ज़बरदस्ती जे शरीयत ते मुहम्मदी मूजिबि घरां निकिरी रमीज़ अली सां कराची जी अदालत में पसंदि जो परिणो कयो आहे। हुन चयो त पसंदि जो परिणो करण बैदि हुन जो पीउ अब्दुल रज़ाक राजपर ऐं ॿिया माइट बासरनि जे मदद सां मुड़ुस ऐं हुन जे वारसनि जी जान जा वेरी बणिजी विया आहिनि। हुन वधीक चयो त बासर मुड़ुस जे वारसनि खे पुलिस जी मदद सां कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कंदे चयो त तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह चयो आहे त बरसाति ऐं ॿोॾि सबबि सिंध में लखें एकड़ ज़रई ज़मीन तबाह थी आहे। लखें माण्हू दरबदर आहिनि। लखें माण्हुनि जा घर तबाह थी विया आहिनि। मली प्रेस क्लब में मीट दी प्रेस खे ख़िताब कंदे सैयद ज़ैन शाह चयो त बरसाति जी ॿोॾि सबबि 1.5 करोड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि। मालवंद माण्हू ऐं हारी सख़्त परेशान आहिनि। हुन चयो सिंध हुकूमत खे घुर्जे त फौरी तौर तबाह थियल घर तामीर कराया वञनि। ज़ैन शाह चयो 16 अक्टूबर ते कराची प्रेस क्लब वारो सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते एहतजाज कयो वेंदो। समूरनि सिंधोस धुरियुनि कॉम्प्रेस पार्टियुनि ऐं धरती धड़ियुनि खे शरीक थियण जी अपील कनि था। SUP जा मरकज़ी अॻवान एजाज़ सामटियो, गुलाम मुस्तफ़ा चांडियो ऐं ॿियनि अॻवाननि पारां घगर फाटक, रज़ाकाबाद, अब्दुल्ला ॻोठ, सिंधी मुस्लिम सोसाइटी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 16 अक्टूबर ते कराची प्रेस क्लब वारो थींदड़ एहतजाज में शिरकत जी दावत ॾिनी वई।